अस्सलाम वालेकुम अमानत महिरबानो सिंधी फिल्म संसार जे हिकु नए एपिसोड सां अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अवां जे मोहबतुनि जे लाइ अर्ज़ु करणु चाहींदासीं त जंहिं हिसाब सां तव्हां असांखे नवाज़ियो था ऐं असां बार बार इहा अवां जी ॻाल्हि अवां जे ई ख़िदमत में अर्ज़ु कंदा आहियूं त जेका तव्हांजी मोहबत पलाए पए थी ऐं ख़ासि तौर ते वेबसाइट्स ते ऐं ॿियनि सभिनी जायुनि ते जिते तव्हां असांखे ॾिसो था ऐं जेके मोहबतनामा तव्हांजे पारां असांखे मिलनि था तिन जे लाइ असां अवां जा बेहदि शाकिर आहियूं। हीअ अवां जो प्रोग्राम आहे, असांजी बसि इहा ई कोशिशि आहे त आर्काइव्स मां उहा चूंड वक़्त जी उहा वेल असांजे किथां हथु अची वञे, उहो छेड़ो किथां हथु अची वञे जेको जंहिंसां उन सुट खे सुलझाए सघिजे, उहा कोशिशि कजे त माज़ीअ जी जेका यादि आहे उनखे अवां जे साम्हूं कीअं आणे सघिजे थो। यकीनन असांजी टीम तव्हां सां ई मुकमिल आहे, तव्हां ॾिसो था असांखे पज़ीराई ॾियो था ऐं पंहिंजी मोहबतुनि सां नवाज़ियो था, जंहिंजे लाइ असां बार बार चवंदा आहियूं त असां अवां जा बेहदि शाकिर आहियूं। ऐं शाकिर हूंदा आहियूं असां पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जा जेके असां वटि हिते कही ईंदा आहिनि ऐं असांजे स्टूडियोज़ में फिल्म जे हवाले सां ऐं सिनेमा जे हवाले सां ऐं टेक्निक्स जे हवाले सां गुफ़्तगू कंदा आहिनि ऐं उहे सभु माज़ीअ जूं यादूं जेके हुननि पंहिंजे हवाले सां सिनेमा सां सलाड़ियूं आहिनि उहे असां ऐं असां गॾिजी शेयर कंदा आहियूं। अॼु असां फिल्म जीजल माउ जे हवाले सां ॿिए हिसे में ॿी निशस्त में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं असां सां अॼु मौजूदु आहिनि साईं हयात अली शाह बुखारी साहिबु, फिल्म जा डायरेक्टर आहिनि, कहाणीकार आहिनि ऐं यकीनन सॼो क्रेडिट शाह साहिबु जेको फिल्मुनि जो आहे उन में अहम तरीन हिसो अवां जो बि अचे थो भलीकार असांजे स्टूडियोज़ में। ऐं बुखारी साहिब खां पोइ असां वटि मौजूदु आहिनि नादिर बलोच साहिबु। नादिर साहिब तव्हांखे बि भलीकार गुज़िरियल हिसे में एॾी ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयूं हुयूंसीं, यकीनन इन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं पाण। ऐं शाह साहिबु तव्हां फिदा हुसैन शाह साहिबु असां वटि मौजूदु आहिनि, सिंधी फिल्मी मीडिया जे हवाले सां हिकिड़ो अहम तरीन मुस्तनिद नालो, तारुफ़ पाण ख़ुशबू पाण मिज़ाज आहे ऐं उनखां पोइ असां वटि मास्टर अयाज़ अली साहिबु मौजूदु आहिनि, सिंधी मौसीक़ीअ में हिकिड़ो सदाबहार रिश्तारो ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत रंग। मास्टर साहिबु जॾहिं हिन फिल्म जे हवाले सां असां गुफ़्तगू कयूं था त उन ज़माने में शयूं ॾुखियूं हूंदियूं हुयूं, उन खां पोइ बि हिन लेवल जी कंपोज़िशन थिए थी, मौसीक़ी तयारु थिए थी, तव्हांखे छा थो लॻे त केतिरी महिनत इन सॼे में शामिलु हूंदी? साईं कम ई महिनत जो आहे, जेसि ताईं हिन में महिनत न कंदो, मौसीक़ार हुजे थोरो ॻाइणो हुजे, जेसि ताईं हिन में दिलचस्पी न वठंदो या हिनखे न सम्झंदो तेसि ताईं कामयाबु न आहे। सही ज़रूरी आहे। मौसीक़ार को मामूली त न हूंदो आहे, जेको हिकिड़ी तख़लीक़ कंदो आहे, गाननि जी ॿोलनि खे ठाहींदो आहे, सो वॾो कमु आहे। ऐं उनखां पोइ वरी ॻाइणु। ऐं तव्हांजो आइटम बि हिन फिल्म में शामिलु हुयो? जी हा, हिकिड़ो क़िस्मत सां मिली वियो मूंखे। हा, जी हा, उहो उन बारे में चाहींदासीं त थोरो ॿुधाइजो असांखे। जी जी, उहो कीअं हुन बारे में ब्रेक ईअं मिलियो? थियो जो अक्सर ग़ुलाम अली साहिब सां मुलाक़ात रहंदी हुई ऐं मां चवंदो रहंदुसि साईं मूंखे बि को मौक़ो ॾियो फिल्म में ॻायां। चए हा इनशाला ज़रूरु ॾींदासीं। मूंखे टीवी ते बि ॻाईंदो आहियां, रेडियो ते बि ॻाईंदो आहियां। मुंहिंजे परवाह न कर, अलाह कंदो उहो ॾींहुं बि ईंदो जॾहिं तूं फिल्मुनि में ॻाईंदे? फिल्म में ॻाईंदे। वाह वाह। मुंहिंजो बसि हिकिड़ो चांस ॾियो, मुंहिंजी तमन्ना आहे, मुंहिंजी ख़्वाहिश आहे कि मां फिल्म में बि ॻायां। रेडियो टीवी ते ॻायूं पिया। सो हिकिड़ो ॾींहुं शाम जो 4 बजे क्लब हुजे मुंहिंजो हिते आगरा ताज में कलरी ते, हिकिड़ो हमरा हिन सां कठे हुजे सतार नाल वारो ऐं पाण सतार हुसैन? सतार हुनजो नालो, सतार नाल वारो, नाल वॼाईंदो। जी हा जी हा, उहो ई साॻियो पुराणो रिदम वारो। सो हुते पिया पुछनि त यार हिते हिकिड़ो ॻाईंदो आहे, ॻाइणो आहे, अयाज़ अली अयाज़ अली। चए हा बाबा इहो हुनजो क्लब आहे हिते, क़िस्मत सां आउं बि हुते मौजूदु हुजां। सो अची ॾिसनि त मूं चयो यार हीअ ग़ुलाम अली साहिबु माशाल्लाह मुंहिंजा क़िस्मत मुंहिंजो खुली विया आहिनि। ऐं उहा ई ॻाल्हि थी साॻी, कुझु चांहि घुराए, चांहि घुराए, मिठाई घुराए। चयो हाज़िर साईं, मिठाई वठी आयसि, चांहि में पीतीसीं, वेठासीं। मूंखे चई ॿोल यादि कर, हुते ई बाजो बाजा त पिया हुआ मूं वटि क्लब में। दोनों ॿुधाई मूंखे, पर इहे न ॿुधाई त कंहिंसां ॻाइणो आहे। मूंखे बसि इहे अस्ते अंतरो यादि करे हिकिड़ो। मुंहिंजो साईं हाज़िर, यादि करे वरितो। मुंहिंजो सुभाणे न परी रिकॉर्डिंग आहे। अहिड़ी तरह सां तव्हांखे अञा ताईं यादि आहे आइटम पंहिंजो? जी तव्हांखे अञा ताईं पंहिंजो उहो आइटम यादि आहे? हा हा यादि आहे? जी जी। कुझु जुंगारींदव? हुनजा बोल कुझु अहिड़ा आहिनि, टिबक टिबो आहे शुरू में त। ठीकु आहे। पोइ हुन जेको अस्थाई चई आहे, हा मां पंहिंजी अस्थाई अंतरो थो ॿुधायां। जी 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 जी। मट मुंहिंजो धरतीअ ते न आए, ओ पंहिंजी सरतियुनि खां खणी तूं पुछाए। मूं ते सभु थियूं मरनि, मुंहिंजी पूॼा थियूं कनि। मूं ते सभु थियूं मरनि, मुंहिंजी पूॼा थियूं कनि।
ॾिसी ठहरियो पवन दीदार करे गिन गिना गिन टिबक टिबो गिन गिना गिन टिबक टिबो गिन गिना गिन टिबक टिबो गिन गिना गिन टिबक टिबो। वाह 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 वाह। ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि ॿी हिकिड़ी ॿुधायां। जी 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 प्लीज़। कि जॾहिं मूं रिकॉर्ड थी वियो उन खां पोइ वरी मूंखे ईअं सोलंगी साहब ॿुधायो। उन खां पोइ पहिरीं मूं ॿुधो ई न ई गानो। क़िस्मत जी ॻाल्हि आहे। अलाह जी किथां थींदो हूंदो नशर, कराची तां बि थींदो हूंदो, हैदराबाद तां बि ईंदो। अच्छा तव्हां कोन ॿुधो? मूं ॿुधो ई न। मूंखे तमामु घणी हसरत हुई पर अलाह कयो त अॼु इहे ॾींहुं अची वियो। तव्हांखे हाणे ॿुधायूं? हा। ख़ातिन हज़रात असांजो मुसीक़ार असां साण आहे ऐं ज़िंदगी में इहे ख़्वाहिशूं केॾियूं अजीब हूंदियूं आहिनि जॾहिं माण्हू चाहींदो आहे त उहा जेकॾहिं पूरी थिए त कमाल थी वञे थो। बसि कमाल त कोन्हे पर हिकिड़ी कोशिशि आहे। अचो त हिन आइटम खे कची ॿुधूं था।
हसीन कॉम्बिनेशन असां आया सभिनी ॾिठोसीं समीना कंवल हुई ऐं मास्टर साहब हिते हुया ऐं आवाज़ जे हिन जहान में जॾहिं हीअ आवाज़ असांजी समातुनि में गर्दिश कनि था त यकीनन अजीब कैफ़ियत आहे जेका चौधारी वकोड़े वञे थी। नादिर साईं, हीअ जेके इन क़िस्म जा स्वाभाविक लफ़्ज़ हूंदा आहिनि गिन गिना गिन टीबो के टीबो जीअं इहो इन क़िस्म जी शयूं आहिनि जेके पब्लिक में बेहद पॉपुलर थींदियूं आहिनि छाकाणि त जीअं उन्हनि सवेल शाह साहब उहो जुमिलो बि ॿुधायो जेको कुर्बान जिलानी साहिबु पाण सजे वरितो हुयो त हीअ इन क़िस्म जा नग़मा असां वटि केतिरी पॉपुलरिटी माणीनि था? हीअ असल में जेको इंडिया जा गाना हूंदा आहिनि उन्हनि में अहिड़ी लफ़्ज़ हूंदा आहिनि जी जीअं बरसाति में तक दिना दिन, ठीकु, हीअ उन सां मतिलबु मुतासिर थी चयो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त हीउ गानो जॾहिं सिनेमा हॉल में हलंदो उन ज़माने में दस्तूर हूंदो त या त माण्हू स्टेज ते चढ़ी नचंदा या त पोइ खुला पैसा उछलाईंदा। अच्छा, हा, खुला पैसा उछलाईंदा, पोइ नंढा नंढा ॿार जेको हूंदा उन्हनि पैसनि खे लुटींदा हुते। ऐं हिकिड़ो सुठो ख़ूबसूरत माहौल इन करे बि हूंदो जो उन ज़माने में अमन हो, सुकून हो, सही आहे, का बि कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी ॻाल्हि कोन्हे जो माण्हू डपु ढाह हुजे माण्हू जे। वरी इंटरवल थींदो त उन जेको फिल्म हलंदी हुई उनजी ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, यार हीअं थींदो, हाणे हीअं थींदो, हाणे हीअं थींदो, हाणे कुर्बान जिलानी हीअं कंदो, हाणे मुश्ताक जंगीज़ हीअं कंदो, त वॾो हिकिड़ो सुठो माहौल हूंदो। मां पहिरीं बि अर्ज़ु करे चुको आहियां त हिन फिल्म जा गाना तमामु बहितरीनु गाना ऐं मौसीक़ी ऐं जेके लफ़्ज़ आहिनि से बि मूसा कलीम या हिकिड़े ॿिए बि राइटर जो लिखियलु आहे उन तमामु सुठा, ग़ुलाम अली जो म्यूज़िक वग़ैरह। त हीअ उन ज़माने काश उहो ज़मानो वापसि अचे। ऐं मोटू वरी असां हिन पासे दौर जदीद जे नुमाइंदे शाह साहब ॾांहुं साईं फिदा हुसैन शाह साहब, हीअ सॼे कॉम्बिनेशन्स ही मौसीक़ी, ही रंग, ही इस्तारा, ही कोशिशूं जेके हाणे त मतिलबु थोड़ी ॾुखियूं लॻनि थियूं बल्कि माज़ी जे रिवाइवल में असां जॾहिं वठूं था तव्हांजो इंट्रेक्शन आहे नए नस्ल सां त जॾहिं असीं हीअ कोशिशि कयूं पिया था त उहे तव्हांखे कीअं रिस्पॉन्स कनि पिया हाणे उन्हनि खे कीअं थो लॻे हिन दौर जो जी इंफॉर्मेशन उन्हनि ताईं पहुचाइणु? जेसि ताईं मुंहिंजी ग़ुलाम अली साहब सां मुलाक़ातूं हुयूं, अलाह साईं खेनि जन्नत नसीब करे, आमीन आमीन आमीन, हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त जेको वॾो मूसीक़ार हूंदो आहे सो आम फिल्म ॾिसंदड़ ऐं आम ॿुधंदड़ जे दिलि वटां गुज़री उन घिटीअ मां लंघी पोइ का शइ तख़लीक़ कंदो। वाह 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 वाह। त इहा जेका शइ हुई इहा फ्रंट सीट ते ॾिसण वारे आम माण्हूअ जी कहाणी आहे, उनजे दिलि जी छेर वॼे थी इन्हनि कुझु लफ़्ज़नि में। ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि त ॾिसो सिनेमा जो मक़सदु ई इहो आहे त सभु दुख ग़म पीड़ा विसारे माण्हू तफ़रीह हासिलु करण लाइ सिनेमा जे सीट ते वेही, ऐं सिनेमा जे सीट ते वेही जेॾी महिल टीबक टीबो पाण ॿुधंदासीं त फितरी तौर ते अंदर जी छेर छिमकंदी। ऐं इहो बि अव्हांखे वॾे उत्साह सां थो ॿुधायां त ग़ुलाम अली साहब जिन पाण जेॾी महिल कंहिं बि गाने जी सीक्वेंस या शइ नशर कंदा हुआ, मुहिब शीदीअ जे ठहिण जे ज़माने में मुंहिंजूं साणनि घणियूं सिटिंग्स थियूं, हू जीअं ॻाल्हि डिफाइन कंदा हुआ त मूंखे उन्हनि मां नौशाद साहब जी ऐं मदन मोहन जी ऐं उन्हनि जी ख़ुशबू ईंदी हुई। पाण जेॾी महिल शइ खे डिफाइन कंदा हुआ या पाण नूरजान जी ॻाल्हि कंदा या पाण रूना लैला जी ॻाल्हि कंदा त जेका क्लासिक लिगेसी उन्हनि सां जुड़ियल हुई ऐं सलाहियल हुई, ऐं जीअं जंहिं नमूने सां लफ़्ज़ लफ़्ज़ नुक़्ते नुक़्ते ते जीअं मसलन पाण सवेर रूना जो गानो ॿुधो त हुन में ॾिसो अंतरा ओ प्यारा ओ सुहिणा, इहे जेके शयूं आहिनि इहे आम मूसीक़ार वटि तव्हांखे कोन मिलंदियूं, इहे अहिड़े मूसीक़ार वटि ई मिलंदियूं जीअं मदन मोहन ऐं लक्ष्मीकांत प्यारेलाल या अहिड़ी टाइप जा जेके वॾा म्यूज़िशन्स आहिनि। त ग़ुलाम अली साहब में बि इहा शइ हूंदी हुई त हू शयुनि खे एब्ज़ॉर्ब कंदो हो। मसलन असांजे सिटिंग्स में मूंखे यादि आहे त पाण निसार बज़मीअ जूं ॻाल्हियूं कंदो, मदन मोहन जूं ॻाल्हियूं कंदो, उन सिटिंग्स में पाण वेठे वेठे उते जो उते पंहिंजो रागनि मां
आम लफ़्ज़ चूंडे उन्हनि में ट्यून्स कढंदो उन्हनि वाह वाह ऐं इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त हिकिड़े ई गीत मां वरी उन जे हिकिड़े आलाप मां हिकिड़ो नओं गानो ठाहे छॾिजे त इहो ग़ुलाम अली साहब जो कमाल हुअव। ऐं हिन गीत जो इहो जेको टीबक टीबो वारो जेको पंहिंजो मज़ो आहे इहो आम ॾिसंदड़ खां त पुछो त हुनखे केतिरो थो छुहे। वाह वाह ऐं आउं सम्झां थो इहो जीजल मां जो क्रेडिट हो, पर ग़ुलाम अली साहब जो बि वरी आउं ज़िक्र करियां त सिंधी फिल्म संसार उनखे ख़राज तहसीन पेश करे उन सिंध जे अज़ीम मूसीकार खे त जंहिंमें इहा सलाहियत हुई त कहिड़ी शइ ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ जे दिलि जे घिटीअ वटां गुज़रे थी। वाह वाह मन त महिरबानो जेके दिलि जी घिटीअ मां गुज़रनि था त यकीननि इन्हनि खे हितां गुज़रण बि ईंदो आहे ऐं हीअ जेके कोशिशूं आहिनि उन्हनि मोहबतुनि जे पारां असांखे पलाए पवनि थियूं ऐं यकीननि असांजो नओं नसुल जॾहिं हिनखे ॿुधे थो कनाए थो त उनखे बि इन मां कुझु न कुझु ज़रूरु हासिलु थींदो। ऐं इन्हनि शख़्सियतुनि जे हवाले सां असां वटि प्रोफाइल्स हूंदा आहिनि मौजूदु। अॼु 2 प्रोफाइल असीं वञी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था। असां वटि पहिरियों प्रोफाइल आहे कुर्बान जीलानी साहब जो। 17 सेप्टेंबर 1968 ते हैदराबाद में ॼावल कुर्बान जीलानीअ जा वॾड़ा अजमेर शरीफ़ सां तालुक़ु रखंदा हुआ, जेके पाकिस्तान ठहण खां 13 साल खनि अॻु सिंध में अची विया। हिलाल पाकिस्तान अख़बार में कंपोज़िटर जी हैसियत सां अमली ज़िंदगी शुरू कंदड़ कुर्बान 1955 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अनाउंसर जी हैसियत सां जॉइन कयो ऐं 1960 धारे कमर्शियल सर्विस में बेहद मक़बूलियत माणियाई। फिल्मुनि में अदाकारी जो बेहद शौक़ीन कुर्बान अदाकार वहीद मुराद जो ज़ाती दोस्त हुयो, जंहिंखे फिल्म समुंदर में ब्रेक ॾिनो ऐं गॾोगॾु उन ई ज़माने में हुन पाकिस्तान टेलीविज़न बि जॉइन कई। सिंधी फिल्मुनि जे ॿिए दौर में हू पन्नो आकिल में हीरो बणियो। बाक़ी ॿियनि सभिनी फिल्मुनि में मनफ़ी किरदारु अदा कयाईं। हुन हिकु फिल्म रत जा रिश्ता बि प्रोड्यूस कई ऐं इहो संदसि शख़्सियत जो एजाज़ हुयो जो ग़ज़ाल रफ़ीक़ खेसि मना न करे सघी हुई ऐं संदसि फिल्म में किरदारु अदा कयाईं। जेतोणीकि हू एस एम यूसुफ जहिड़े अहम हिदायतकार खे इनकार करे चुकी हुई। रत जा रिश्ता खां पोइ हू फिल्मी दुनिया खां अलॻि थी वियो। 30 अक्टूबर 1996 ते संदसि वफ़ात जी तारीख़ आहे ऐं पाण कराची में गुलशन इक़बाल जे क़ब्रिस्तान में आरामी आहे। जीलानी साहब जी फिल्मूं आहिनि चांडोकी, पन्नो आकिल, मिठड़ा शाल मिलन, जीजल माव, गैरत जो सवाल ऐं रत जा रिश्ता। ॿियो प्रोफाइल गुलमुनीर साहब जो आहे। चिहा पड सां तालुक़ु रखंदड़ गुलमुनीर पंहिंजे दौर में हिकु सदा मलूक ऐं सेबतो अदाकार हुयो। जेतोणीकि संदसि फिल्मी ज़िंदगी कुझु तवील न रही, पर तंहिं हूंदे बि संदसि अदा कयल किरदार माण्हुनि जे मन में अॼु बि जीअरा आहिनि। संदसि सिंधी फिल्मूं आहिनि चांडोकी, अलबेली, प्यार तां सदके, मुंहिंजो प्यार पुकारे, रत जा रिश्ता ऐं धरती दिलि वारनि जी। प्रोफाइल्स खां पोइ मोटंदासीं पंहिंजे मुअज़िज़ महिमाननि ॾांहुं। शाह साहब तव्हां खां कंक्लूडिंग रिमार्क्स पुछंदासीं जीजल माव जे हवाले सां। बीइंग अ डायरेक्टर, बीइंग अ राइटर, तव्हांजा छा तासुरात आहिनि सॼी फिल्म जे बारे में? फिल्म सुठी महिनत सां ठाहीसीं, तमामु घणी महिनत कईसीं स्टोरी ते, डायरेक्शन ते, म्यूज़िक ते। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिन में जेको टाइटल किरदारु कयो जीजल मां जो, निजमा शाहीन हुई, बाक़ी आहे अलाह हयाती ॾे हुनखे। तमामु घटि माण्हू खे ख़बर आहे त उहा नाम्यारे शाइर ज़ेब आकिली जी धीउ आहे। अच्छा, तॾहिं ठीकु आहे, तॾहिं आकिली साहब जो नालो आहे। ज़ेब आकिली जी धीउ आहे। सही। ऐं हिन खां पहिरीं हुन में तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण में किरदारु कयो। अच्छा। कदा और हिकिड़ी माना रो बेस्ट हुआसीं तमामु हिकिड़ो। इहो किरदारु ॿी अदाकार शायदि न करे सघां जो हिन कयो। त हीअ असांजो अॼोको सफ़र हुयो फिल्म जीजल माव जे हवाले सां। हीअ बि निशस्त हुई ऐं इन में अॼु असां हिन फिल्म खे कंपाइल कयोसीं ऐं जेको कुझु असांजे हंज में हुयो सो तव्हांजी ख़िदमत में पहुतियोसीं। पंहिंजे मुअज़िज़ महिमान रथवारात आहियूं साईं हयात अली शाह बुखारी साहब जा, साईं नादिर बलोच साहब जिन जा, साईं फिदा हुसैन शाह साहब जा ऐं मास्टर अयाज़ अली साहब जिन जा असां वटि कई आया ऐं हिन फिल्म जे हवाले सां असां सां गुफ़्तगू कयूं ऐं ॼाण अवां ताईं पहुती। हिकु सदाबहार गीत ते मोकिलाईंदासीं।
हिन फिल्म जे गीत तव्हां खां मोकिलायूं था। इन ई दुआ सां तव्हां जिते हुजो ख़ुशि हुजो शाद ऐं आबाद हुजो। पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जा थोराइता असां वटि ख़ैर सां मौजूदु आहिनि। इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहे।